बादी वासी अज़ीज़ गुरबाणी ऐं संदसि भाइटी समीना गुरबाणी बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी प्रेस क्लब बादी साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अज़ीज़ गुरबाणी दाहींदे चयो त मुंहिंजनि सालनि मुंहिंजी घरवारी रुबीना खे वरगलाए पाण वटि विहारे छॾियो आहे ऐं मूंखां तलाक वठण लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि, जॾहिं त आउं तलाक नथो ॾियणु चाहियां। जॾहिं त अज़ीज़ गुरबाणी जे भाइटी समीना गुरबाणी दाहींदे चयो त आउं पंहिंजे चाचे अज़ीज़ गुरबाणी जे एवज़े में ॾिनल आहियां ऐं मुंहिंजे मुड़ुस मुंहिंजे भाइरनि सां गॾिजी मूंखे घरां कढी छॾियो आहे। मुंहिंजो मुड़ुसु मूंखे तलाक ॾियण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जॾहिं त मूंखे औलाद सां बि मिलणु नथो ॾिनो वञे। अज़ीज़ ऐं समीना गुरबाणी बिरादरी जे मोहसिन ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त असांजे मसइले खे हल करायो वञे त जीअं ॿ घर बर्बाद थियण खां बची सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।